सवेल कहिड़ी ॻाल्हि पे चई? हक़ीक़त इहा आहे त मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे त मां हितां जे ग़रीब आवाम जी मदद कयां, उन जे कमु अचां। इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे। पर सुखा इहा ॻाल्हि हुन डिभागे चनेसर खे नथी वणे, इन करे असांजे रस्ते में रुकावटूं थो पैदा करे। हिम्मत कर, तोसां गॾु आवाम हूंदी त मुंहिंजे छा थो करे सघे। माण्हू जेसीं ताईं मुंहिंजी ॻाल्हि सम्झनि तेसीं ताईं हो असांखे के न के मसले में फासाए थो छॾे। कोशिश जारी रख, अल्लाह मालिक आहे। कुझु राणे खान जो सहारो वठि। उन जो सहारो त आहे सुखा, पर हू माण्हू ॾाढो चालाक ऐं तेज़ आहे। ईअं त आहे, पर हौसलो ऐं हिम्मत बि वॾा हथियार आहिनि। कोशिश जारी रख, कॾहिं न कॾहिं कामयाबी थींदी सारंग। इंशाल्लाह सुखा, तुंहिंजी दुआऊं खपनि। मुंहिंजूं दुआऊं हमेशह हर वक़्तु तोसां गॾु आहिनि। हिम्मत कर, कामयाबी तुंहिंजा कदम चुमंदी। आमीन। काफ़ी देर थी चुकी आहे, हाणे हल त घर हलूं। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।